खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल के रिपोर्टर मौजूद। कुंभ रिपोर्ट वहीद अली सोलंकी ॻोठ जानब उॾण में उॾण برادري जा माण्हू مشتاق उॾण عبدللطيف उॾण जे क़मंद खे वाهر औरतन ॿारन पारां सख़्त احتجاجي مظاهرو عبدللطيف مشتاق उॾण बयान ॾींदे चयो त ॻोठ محمد اسحاق उॾण जो अली ॾिनो محرم अली बख्श अली ऐं ॿियनि नामालूम ज़मीन ते गैर क़ानूनी ते कब्ज़ो करण जी नाकाम कोशिश कंदे क़मंद खे बाहि ॾेई साड़े फरार थी विया। ॻोठाणन वाहर करे बाहि विसाए वरती। हिननि SSP खैरपور ميرس DIG सखर DSS कोट DG MPA बैरिस्टर हालार वसाण मंजूर हुसैन वसाण मोहतरम नवाब अली वसाण सां मुतालबो कियो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे।